नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस। अल्लाह ताला कंहिंजी महिनत ज़ाया नाहे कंदो। यतीमन ग़रीबन ऐं मिस्किननि सां सुठो बर्ताव कयो। मिस्किननि खे खाधो खाराइण ॿारनि खे अल्लाह ताला पसंदि कंदो आहे। पंहिंजे घर भातियुनि ऐं पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। अल्लाह ताला एहसान कंदड़नि खे पसंदि करे थो। हज जो ख़ुतबो इमाम काबा शेख बदरुद्दीन अज़ीज़ बुलैला हज जे ख़ुतबे में वधीक चयो आहे त अल्लाह ताला तकबर कंदड़नि खे पसंदि नथो करे। सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टो जो मुड़े रतो देरो भरसा बाणे ॻोठ मीरपुर भुट्टो जी क़ब्रिस्तान में मिठी माफ़ हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि मिटनि माइटनि ऐं शहरनि जी वॾेरनि में शिरकत। मुमताज़ अली भुट्टो गुज़िरियल ॾींहुं फेफड़नि जी बीमारी सबबि कराची में लाॾाणो करे वियो हो। परॾेही वज़ीर शामीम कुरैशी पारां अफ़गान हुकूमत तरफ़ां पंहिंजे सफ़ीर खे ओचितो वापसि घुराइण ते ॻणिती जो इज़हार। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान खे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणु घुरिजे। अफ़गान सफ़ीर हिते रहे ऐं जाच में सहकार करे। असां अमन जा हिसेदार बणिजणु चाहियूं था। डेरा गाज़ी खान में हाव ॾारींदड़ हादसो। मुसाफ़िर बस ऐं ट्रक में टक्कर। 5 ॼणा फ़ौत, 60 खां वधीक ज़ख़्मी। सियालकोट खां राजनपुर बींदड़ बस डेरा गाज़ी खान में झोक यारो वेझो तौनसार रोड ते ट्रक सां टकराइजी वई। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि वाक़े वारे हंधि तां बस ऐं ट्रक खे हटायो वियो। ट्रैफ़िक बहाल कई वई। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक जीअं मरीज़ फ़ौत। 2452 केस रिपोर्ट। NCOC मूजिबि कोरोना विघे फ़ौतनि जो अंग 22,811 थी वियो। मजमूई केसिस जो अंग 9,91,727 थी वियो। हाकारी केसिस जी शरह 4.95% रही। पाणी जी सूरत हाल ते ज़राअत जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो बयान। इस्माइल राहू जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध जो पाणी बंदि करे तारीख़ ठाही आहे। पाणी बंदि करे वफ़ाक़ सिंध जी अवाम खां सियासी इंतकाम वठी रहियो आहे। पाणी जी खोट सबबि सिंध जा हारनि जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। इरसा तरफ़ां सिंध खे पाणी न ॾियण करे ॾुकार जी सूरत हाल आहे। इरसा सिंध ऐं बलूचिस्तान जे हिसे जो पाणी पंजाब खे ॾेई रही आहे त उन सां ई पंजनि कैनाल खे बंदि कयो वञे। This headline news is brought to you by नए टाइगर A to Z